अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबतूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं। ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। यकीनन तव्हां जेको आहे सो तव्हांजा वीकेंड्स तमामु बहितरीनु गुज़रिया हूंदा, तमामु सुठे नमूने तव्हांजा गुज़रिया हूंदा। ऐं इन वीकेंड्स जेको आहे वैलेंटाइंस डे बि थी गुज़रियो। सो जेके वैलेंटाइंस डे सेलिब्रेट जिन जिन कयो ऐं जिन जिन न कयो, ख़ैर वीकेंड्स में हिकिड़ो हुयो जेको अची वियो। यकीनन तव्हांजो सुठो गुज़रियो हूंदो उहो ॾींहुं बि। ऐं अॼोके प्रोग्राम जेको आहे, असांजे प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ। ऐं इन में तव्हां कंदा आहियो कॉल्स करण खां पोइ तव्हां ॻाल्हाईंदा आहियो कंहिं सुठे टॉपिक ते। ऐं इन खां अलावा तव्हां ॿुधाईंदा आहियो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में को न को गानो। ऐं तव्हांजा गाना ॿुधी करे मूंखे बि शौक़ु थींदो आहे त मां बि तव्हांखे कुझु ॿुधायां। सो अॼोके प्रोग्राम में बि जेको आहे, तव्हां जेकॾहिं सुठा सुठा गाना यादि कया आहिनि त तव्हां असांखे ॿुधाए सघो था। ऐं इन खां अलावा जेको आहे अॼोके प्रोग्राम में हिकिड़ो टॉपिक बि रखंदासीं, उन ते तव्हांजा राय शामिलु कंदासीं असां। सो टॉपिक असांजो इहो आहे त जॾहिं असांखे कंहिं बि इंसान सां मोहबत थींदी आहे, प्यारु थी वेंदो आहे, ऐं जॾहिं असांजी हुन सां अटैचमेंट थी वेंदी आहे, जॾहिं असां जी हुन सां दिलि सां अटैचमेंट थी वेंदी आहे, असांखे हुनजी सुठी ॻाल्हि बुरी ॻाल्हि हर शइ असांखे पसंदि अची वेंदी आहे। पोइ हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो आहे त जॾहिं तव्हां हुन सां सिंसियर थी वेंदा आहियो या हुन सां तव्हां प्यारु करणु लॻंदा आहियो, प्यार जी क्वांटिटी वधी वेंदी आहे, तव्हांजी मोहबत वधी वेंदी आहे। पोइ उन खां पोइ थींदो इहो आहे त उन में जंहिंसां तव्हां प्यारु कयो था, तव्हांखे लॻंदो आहे त हाणे उहा अहमियत नाहे रही, या उहा मोहबत नाहे रही, या उहा इम्पोर्टेंस नाहे रही जेका जॾहिं असांजी मोहबत शुरू थी हुई तॾहिं हुई, या जॾहिं उहा इज़त नाहे रही, या जेका बि मतिलबु तव्हां एक्सपेक्ट कंदा आहियो त असां जेकॾहिं हिन सां प्यारु कयूं था ओतिरो ई प्यारु असांखे वधीक मिलंदो। छो जो स्टार्टिंग में असांखे मिलियो, असांखे शायदि हुन सां एतिरी मोहबत न हुई, थोरी घणी हुई। पोइ जॾहिं थी वई असांखे, पोइ जॾहिं उनजी नज़र में असांजी अहमियत ख़तमु थी वेंदी आहे, त पोइ असांखे उन वक़्तु छा करणु खपे? उन इंसान खे छॾे ॾियणु खपे, या पंहिंजी मोहबत खे असां कंटिन्यू रखूं त ठीकु आहे, वन साइड मोहबत हले थी त हलंदी रहे, या पोइ असां जेको आहे उन मोहबत खे ख़तमु करे छॾियूं, या उनखे कंटिन्यू रखूं त शायदि मतां असां उनखे एतिरो प्यारु ॾियूं त उनजी नज़र में असांजी अहमियत वरी खां वधी वञे, या असांखे पहिरियां खां बहितर प्यारु करे, या पहिरियां खां बहितर असांखे इम्पोर्टेंस ॾिए, या पोइ असां ॾिसूं त जॾहिं अहमियत ख़तमु थी वई आहे त असां उनखे छॾे ॾियूं। इहो डिसीजन अॼु असांखे वठिणो आहे त बेसिकली असांखे करिणो छा आहे। छो जो मोहबत हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको हर इंसान खे थींदी ई थींदी आहे। ज़िंदगी जे कंहिं बि स्टेज ते हली करे हर इंसान खे कंहिं न कंहिं सां मोहबत थी वेंदी आहे, प्यारु थी वेंदो आहे। ऐं पोइ उहो जॾहिं इश्क़ में तब्दील थी वेंदो आहे त उन में इलाही शयूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि, नाराज़गियूं थींदियूं आहिनि, झगड़ा थींदा आहिनि पाण में, ऐं तव्हां हिकु ॿियनि खे इग्नोर कंदा आहियो या छा। उन में हिकिड़ी इहा शइ बि ईंदी आहे त तव्हांजी अहमियत ख़तमु थी वेंदी आहे। तव्हां जेतिरो एक्सपेक्ट कंदा आहियो त असांखे उन मां मोहबत मिले, उहा न मिलंदी आहे। उन सिचुएशन में असांखे छा करणु खपे? उन इंसान खे छॾे ॾियणु खपे, या असांखे इंतज़ारु करणु खपे त मत उन जे अंदरि बि हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर पैदा थी वञे, या मत उहो सम्झी वञे। या अक्सर ईअं बि थींदो आहे त असां सिर्फ़ु इंतज़ार में रहिजी वेंदा आहियूं त मत सम्झी वञे, पर उहो इंतज़ारु सॼी ज़िंदगी ख़तमु न थी सघंदो आहे। ऐं पोइ जेको आहे असांखे हिकिड़ी मिलंदी आहे अजीब मोहबत, जंहिंमें न फीलिंग्स आहिनि, न प्यारु आहे, न इम्पोर्टेंस आहे, न टाइम आहे। उहा मोहबत पोइ असांखे सॼी ज़िंदगी झेलणी पवंदी आहे। सो असांखे करणु छा खपे? अॼुकल्ह हर माण्हू सां इहो थिए थो। मुंहिंजे ख़्याल में त 70% चवंदासीं, असां पूरा 50% न चई सघंदासीं। इलाही मोहबतूं अहिड़ियूं बि आहिनि जेके सॼी ज़िंदगी सुठे तरीक़े सां हलनि थियूं। कॉल था शामिल कयूं प्रोग्राम में। अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। भेण छा हाल आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जा करम। पंहिंजो नालो बि ॿुधायो ऐं तव्हां किथां कॉल कई आहे इहो बि ॿुधायो। इंजीनियर मोहम्मद मक्सी ॻाल्हायां थो, जल मक्सी खां। ठीकु आहे जी, प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक अॼु जेको प्रोग्राम में तव्हां ॿुधो आहे? जी न ॿुधो आहे। अच्छा, जॾहिं मोहबत में अहमियत ख़तमु थी वेंदी आहे त उन मोहबत खे असांखे छॾे ॾियणु खपे, या इंतज़ारु करणु खपे त असांजी मोहबत सां शायदि उनजो उहो जेको एटीट्यूड आहे उहो ख़तमु थी वञे? इंतज़ारु ज़रूरी आहे। इंतज़ारु ज़रूरी आहे? बिल्कुलु आहे। वधि में वधि माण्हू खे केतिरो इंतज़ारु करणु खपे? जेसिताईं हयाती आहे, लेकिन अगरि प्यार ते यकीन आहे त उहो प्यार कामयाबु आहे। वाह जी वाह, ज़बरदस्त। ओके जी, राय तव्हांजो शामिल कयोसीं प्रोग्राम में। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो पंहिंजी आवाज़ में? जी जी आओ ॿुधायो। हो प्यारा परदेसी, सोना परदेसी, कॾहिं तूं ईंदे मोटी वरी,
वो सोना परदेसी ओ प्यारा परदेसी कदें तू दे मोती वरी वो दिसी राहूं सिपैया सफ़ा दिलेड़ी चरी। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? जी हाँ, कयो। उस्ताद अब्दुल सत्तार मक्सी हम्म एंड उस्मान मक्सी, मोहम्मद अनवर मक्सी एंड आरिफ मक्सी। ओके जी, डेडिकेट कयोसीं, पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूवर्स, इहो हुया असांजा कॉलर प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर हुया। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असांखे इंतज़ारु करणु खपे, त बिल्कुलु इंतज़ारु त करणु ई खपे। ज़ाहिर आहे तव्हां उन सां जेकॾहिं मुहबत था कयो ऐं तव्हांखे लॻे थो तव्हांखे हुतां प्यारु नथो मिले जेको तव्हां प्यारु ॾियो था, त तव्हांखे छॾणु न खपे डायरेक्टली। कॉल ते शामिलु कयूं, ॻाल्हि पंहिंजी पोइ मां कंटिन्यू कंदमि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ी किथां? वाबदा कॉलोनी गुड्डू जिला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। वाह जी वाह, ज़बरदस्त प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? थोरो टॉपिक रिपीट कजो छो त साउंड लाइट हली वई आहे। अच्छा जी, टॉपिक अॼु को इहो आहे त जॾहिं तव्हां कंहिं सां प्यारु कंदा आहियो ऐं शुरू में तव्हांखे बि हुन मां प्यारु मोहबत मिलंदी आहे, पर अॻिते हली करे जॾहिं टाइम इलाही थी वेंदो आहे पोइ तव्हांजी अहमियत शायदि घटि थी वेंदी आहे या ओड़ी इंपॉर्टेंस तव्हांखे नाहे मिलंदी जेका शुरू में मिली हुई, पोइ तव्हांखे हुन सिचुएशन में हा बिल्कुलु अहमियत घटि न थींदी आहे। जेको सची दिलि सां प्यारु कंदो आहे ऐं दिलि जान सां प्यारु कंदो आहे त उनजी अहमियत घटि न थींदी। अगरि अॻे जी कोई ग़लती हूंदी आहे, अॻे मां रिस्पॉन्स न मिलंदो आहे त पोइ दिलि ख़राबु थी वेंदी आहे। अच्छा, दिलि ख़राबु थी वेंदी आहे। जी बिल्कुलु, दिलि ख़राबु थी वेंदी आहे ऐं मोहबत बि ख़तमु थी वेंदी आहे। बिल्कुलु मोहबत ख़तमु न थींदी आहे, कॾहिं बि मोहबत ख़तमु न थींदी आहे। ज़बरदस्त जी, तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो प्रोग्राम में। अच्छा, को गानो पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदव? बसि शाइरी ॿुधाईंदुसि तव्हांखे। शाइरी ॿुधाईंदो, ॿुधायो। तो बिन हीणो हाल थियो आहे, जीअण मुंहिंजो जंजाल थियो आहे, कटिजे त कीअं कटिजे ज़िंदगी, पहाड़ बि मूं लाइ साल थियो। ऐं है ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदव? दोस्त ॾिसनि त तव्हांखे जिबरेल अली तव्हांजो फरमान भुट्टो ऐं इनखां अलावा जेके जेके दोस्त बि ॾिसनि था सभिनी खे सलाम। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूवर्स, इहो आहे असांजा कॉलर। इन्हनि जी बि राय शामिलु कईसीं प्रोग्राम में। तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। प्रोग्राम में टाइम जो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीनु गानो शमन मीराली जी आवाज़ में तव्हां सभिनीनि ॿुधो। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनि इंजॉय बि कयो हूंदो। व्यूअर्स, अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो इहो ई आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदव त जेको आहे सो अॼोको जेको मोहबत जेका अॼुकल्ह सभिनीनि खे पई थिए ऐं तव्हां सभई मोहबत में हूंदो गिरफ़्तार, ऐं जेकॾहिं न आहियो त अॻिते हली तव्हांखे ज़रूरु थींदी। माण्हू भले एक्सेप्ट करे न करे पर थी ई वेंदी आहे। वेल, इन में हिकिड़ो सीन इहो थींदो आहे त जॾहिं तव्हां स्टार्टिंग में तव्हांखे कंहिं सां मोहबत थी वेंदी आहे पर तव्हां न कंदा आहियो हुन सां, शायदि जेकॾहिं तव्हां न कंदा आहियो पोइ अॻिते हली तव्हांखे बि थी वेंदी आहे। ज़ाहिर आहे इंसानु आहे, इंसान जे अंदरि दिलि आहे ऐं दिलि इलाही नरम शइ आहे। सो तव्हांखे बि वरी हुन सां मोहबत थी वेंदी आहे। पोइ अॻिते हली करे तव्हांखे इहो फील थींदो आहे त न यार, जेको शुरू में मूंखे अहमियत पई मिले, शुरू में जेका मोहबत पई मिले, शुरू में जेको इंपॉर्टेंस पई मिले, हाणे उहो नथो मिले। पोइ उन सिचुएशन में असांखे छा करणु खपे? कॉल त शामिलु कयूं। अस्सलामु अलैकुम। हासिल करना तो बहुत दूर की बात है मुर्शिद। वाह जी वाह। हासिल करना तो बहुत दूर की बात है मुर्शिद, अब तो तुझे देखने को भी दिल नहीं करता बेवफा। आए है ज़बरदस्त, माशाल्लाह। दिमाग सुनावला गोपान कंबर खां तो गलाया। हाँ बिल्कुल जी, मूं तव्हांखे सुञातो ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम भी चऊं था। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी रिपीट कयो त टॉपिक। टॉपिक इहो आहे त जॾहिं तव्हांखे फील थींदो आहे त मोहबत जंहिंसां तव्हां कयो था ऐं उहो बि शुरू में तव्हां सां मोहबत कंदो हुयो पर अॻिते हली करे तव्हांजी जेका अहमियत आहे हुनजी नज़र में घटि थी वई आहे, त इन सिचुएशन में असांखे छा करणु खपे? हुन पर्सन खे छॾे ॾियणु खपे या इंतज़ारु करणु खपे? ऐं जेकॾहिं इंतज़ारु करणु बि खपे त केतिरो करणु खपे? इंतज़ार मां चवंदुमि करणु घुरिजे, पर अॻिलो माण्हू कमज़ोर बि हूंदो, उहो नथो सम्झी सघे त हुनखे छॾे ॾियणु घुरिजे। छाकाणि हुनखे असां जेतिरो बि अहसासु ॾिराईंदासीं हुनखे कॾहिं बि अहसासु न ईंदो बेवफ़ा माण्हू जेको हूंदो त। अच्छा, कमज़ोर इंसान जी पोइ असांखे पहचान कीअं थींदी त उहो कमज़ोर आहे या उहो अॻिते हली करे न सेट थींदो असां सां? बसि उहो इग्नोर करणु असांखे शुरू थी वेंदो, हुनजे करे असां बि सम्झी वेंदासीं। अच्छा जी,
सही आहे ओके शामिल कईसीं तव्हांजी पर राय मां चवंदुमि इंतज़ारु करणु घुरिजे असां शाइरी गाना उन ते जेके बि चवंदा मन न सम्झी वञे इंतज़ारु असांखे करणु घुरिजे इंतज़ार त बिल्कुलु ज़रूरी आहे पर केतिरो आहे इहो सम्झ में न ईंदो कॾहिं हा कॾहिं इनडायरेक्टली असां शाइरी जे ज़रिए गाननि जे ज़रिए चवंदा आहियूं मतां बि सम्झी वञनि वाह जी वाह कोई गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां हा जी जी गानो त ॿुधाईंदुसि ॿुधायो कारो वेस पारायण में रुगो तुंहिंजो ई हथवा ओ कारो वेस पारायण में रुगो तुंहिंजो ई हथवा मुंहिंजो रूह रंजाइण में मुंहिंजो रूह रंजाइण में रुगो तुंहिंजो ई हथवा कारो वेस पारायण में बेवफा तुंहिंजो ई हथवा वाह जी वाह छा ॻाल्हि आहे तव्हांजी माशाल्लाह ज़बरदस्त तमामु बहितरीन डेडिकेट कंदुसि मुंहिंजो प्यारो दोस्त मीर मोहम्मद मुगेरी ऐं गुलरेज चांडियो ऐं मुंहिंजी सॼी फैमिली तव्हांखे निलम सलाम थी चवे ऐं असां सॼी फैमिली तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं थैंक यू सो मच जी वॾी महिरबानी तव्हां सभिनि जी थैंक्स अ लॉट थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स प्रोग्राम खे रखंदासीं जारी टाइम थी वियो अॻिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मुंहिंजो ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं टॉपिक अॼोको इहो ई आहे मुंहिंजी हमेशह कोशिशि रहंदी आहे मुंहिंजी त टॉपिक उहो रखियो वञे असां पंहिंजे प्रोग्राम में रखूं जेको असांजी ज़िंदगीअ सां रिलेटेड हुजे जंहिंमें असांजी ज़िंदगी जो बि को न को कमु हुजे सो अॼुकल्ह जे दौर में इहो हले बल्कि काफ़ी टाइम खां अॼुकल्ह जो दौर न चवणु चाहींदासीं त हर इंसान खे मोहबत थींदी आहे कंहिं न कंहिं सां पोइ उन मोहबत में इलाही शयूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेके एक्सपेक्टेबल न हूंदियूं आहिनि जेके बर्दाश्त वारियूं बि न हूंदियूं आहिनि ऐं जेके असां मैनेज बि न करे सघंदा आहियूं पोइ असांखे सम्झ न ईंदो आहे त उन में छा कयो वञे त उन ते जेकॾहिं 1 2 3 4 5 माण्हुनि जा राय शामिल थी वञनि त असांखे बेसिकली करणु छा खपे त शायदि असांखे थोरी घणी आसानी थी वञे जेकॾहिं असांखे मुश्किल थी लॻे पंहिंजो रिलेशनशिप बचाइण में या रिलेशनशिप हलाइण में या पंहिंजे रिलेशनशिप खे कंटिन्यू करण में सो हिकिड़ी शइ वधीक हलंदी आहे त अहमियत जेका आहे हर इंसान चाहींदो आहे त असांखे अहमियत मिले असांखे इम्पोर्टेंस मिले टाइम मिले ख़ैर ॻाल्हि खे कंदमि कंटिन्यू कॉल ते शामिल कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम जी अदा कहिड़ी किथां हरियाली असगर से कीअं आहियो ठीकु ठाक आहियो खेलो में चार दियो खेलो में अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे हारी टॉपिक ॿुधायो रिपीट लाइट सां हाणे आई आहे न अच्छा मोहब्बत में जेकॾहिं तव्हांजी इम्पोर्टेंस ख़तमु थी वञे अहमियत ख़तमु थी वञे त उन मामले में असांखे छा करणु खपे अॼु मोहबत हले पई जे को सही नथो हले त पोइ हुनखे छॾणु घुरिजे बसि छा करणु खपे मोहबत जे सचाई हलंदी पई जे सचाई न हूंदी त पोइ न हलंदी अच्छा जी ओके अच्छा को गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में अॼु गानो त हिंगो हलायो फौजा सुमरिया आवाज़ में जी गानो को हलाइजो त फौजा सुमरिया आवाज़ में ओके जी बिल्कुलु हलाईंदासीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो इहो आहे असांजा कॉलर मां हर प्रोग्राम में टॉपिक खे रिपीट थी कयां ऐं कोशिशि कयो त जॾहिं कॉल था कयो प्रोग्राम में त पहिरियां टॉपिक ॿुधी छॾियो त बेसिकली असांजो अॼोको टॉपिक छा आहे छो जो असां फोर्सली तव्हां सां हाल वाल कंदा आहियूं उन खां पोइ वरी असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं टॉपिक पोइ उन खां पोइ तव्हांजी आवाज़ में असां को न को गानो ॿुधाईंदा आहियूं त जॾहिं कॉल कयो त कोशिशि कयो पहिरियां टॉपिक ॿुधी छॾियो पोइ कॉल कयो शामिल था कयो कॉल अस्सलामु अलैकुम जी वालेकुम सलाम अदी जी अदा कहिड़ी किथां अदी मंथार ब्राह्मणी वाई पानी का कीअं आहियो ठीकु ठाक आहियो हाँ अदी तव्हां कीअं ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी हाँ अदी छा चवणु चाहींदो मां इहो चवंदुसि सचो दोस्त कॾहिं छॾींदो कोन सची मोहब्बत बाक़ी कूड़ो दोस्त जेको हूंदो उहो तूं ई छॾे वेंदो छॾण जी ॻाल्हि न आहे तव्हां सां गॾु उहो आहे बि ऐं तव्हांखे फील थो करायो तव्हां सां मोहब्बत बि कंदो पर उहा अहमियत जॾहिं फील थियण लॻे त न आहे पोइ छा करणु खपे असांखे अदी अॼुकल्ह ॾिस न 100 मां जेको हिकु माण्हू जेको हूंदो उहो माना जेको सची मोहबत कंदो ऐं सिर्फ़ु हिकु माण्हू हूंदो बसि 99 जेके माण्हू आहिनि उहे बेवफ़ा आहिनि ऐं 99 बेवफ़ा आहिनि
जी हाँ। अच्छा जी, चलो सही है, ठीकु आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। कोई गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो? नादी असां ॿुधंदासीं मुमताज़ मलिक जो। मुमताज़ मौलाई जो गानो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं, लाइब्रेरी में अवेलेबल हुयो त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त 99% माण्हू जेके आहिनि बेवफ़ा हूंदा आहिनि। सो इन ते बि कॾहिं ॻाल्हाईंदासीं, इहो बि हिकिड़ो वॾो टॉपिक आहे। सो हींअर ॿुधूं था हिकिड़ो ख़ूबसूरत गानो, तव्हां बि ॾिसो ऐं असां ॿुधासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में तव्हांखे चऊं था भलीकार ऐं गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तमामु बहितरीनु गानो हुयो। ऐं इन खां अलावा जेको आहे अॼोको असांजो टॉपिक आहे प्रोग्राम में, उहो आहे मुहबत ते। त जॾहिं मुहबत तव्हांखे कंहिं सां थी वेंदी आहे, अक्सर ईअं थींदो आहे शुरूआति में हिकिड़े साइड ते ई लव हूंदो आहे, ॿिए साइड तां न हूंदो आहे, पर अॻिते हली करे जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त न यार सुठो इंसानु आहे, असांखे बि हिन सां मुहबत करणु खपे, त पोइ जॾहिं थी वेंदी आहे त पोइ अॻिते हली करे उन इंसान जी नज़र में तव्हांजी अहमियत थोरी घटि थी वेंदी आहे, उहा इम्पोर्टेंस घटि थी वेंदी आहे, टाइम ॾियणु घटि थी वेंदो आहे, या उनजो बिहेवियर चेंज थी वेंदो आहे। त उन सिचुएशन में असांखे छा करणु खपे, छा करणु खपे, छा खपे, इहो हर इंसान जे ज़हन में हिकिड़ो सुवालु हूंदो त उन सिचुएशन में असांखे छा करणु खपे, कंहिं तरीक़े सां शयुनि खे मैनेज करणु खपे। चलो ठीकु आहे, छॾणु न खपे, वेट करणु खपे, पर उन वेटिंग जे टाइम में असांखे अहिड़ो ॿियो छा करिणो खपे, त छा करणु खपे असांखे अहिड़ो जो उनखे अहसासु थिए यार त तव्हां जेको कयो था उहो असांखे फील थो थिए, उहो असांखे बुरो थो लॻे। ऐं जेकॾहिं उनखे फील बि थी वञे थो त उनखे बुरो थो लॻे, पोइ असांखे छा करणु खपे। मतिलबु इन टॉपिक जी जेतिरी तव्हां गहराई में वेंदो ओतिरो ई गहरो थींदो वेंदो। सो इन शॉर्ट, जॾहिं तव्हांजी अहमियत ख़तमु थी वञे कंहिं इंसान जी नज़र में जंहिंसां तव्हां प्यारु कंदा आहियो, शुरू में उहो बि तव्हां सां इलाही प्यारु कंदो, पोइ असांखे छा करणु खपे। सो कॉल था शामिल कयो प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदर टीवी जो वॉल्यूम प्लीज़ म्यूट कयो। जी जी। केरु ऐं किथां कॉल कई आहे? असां तनवीर अहमद कूड़ो कंबड़ खां। ठीकु आहे जी, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह, आपकी दुआ। प्रोग्राम में जेको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी जी, फर्स्ट क्लास, शुक्र। छा चवणु चाहींदा टॉपिक जे बारे में? असांजा दोस्त आहिनि कुझु। अच्छा। रियाज़ अहमद सोलंकी। ओके। सजन सोलंकी। जोगी। इन्हनि खे छा करिणो आहे? शामिल था कयो प्रोग्राम में इन्हनि खे? जी जी। ओके जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर। ऐं लास्ट खां बि लास्ट जेको प्रोग्राम हुयो उन में जेको आहे असां हिकिड़ो टॉपिक रखियोसीं त बेस्ट कॉलर केरु आहे, ऐं उन में असांखे ॿुधायो वियो हुयो त सभई कॉलर्स बेस्ट आहिनि, छो जो जॾहिं उहे कॉल कंदा आहिनि त इलाही महिनत लॻंदी आहे, इलाही टाइम कढणो पवंदो आहे, कॉल न लॻंदी आहे, नंबर इंगेज वेंदो आहे। सो उन मां इहो ई चवणु चाहींदमि त जेके कॉलर असांखे शामिलु कंदा आहिनि त उहे कोशिशि कंदा कनि टॉपिक पूरो कंप्लीट ॿुधंदा कनि, ऐं प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे पहिरियां उनखे ॾिसंदा कनि त बेसिकली प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे, त पोइ उहे कॉल कनि, पोइ उन फॉर्मेट जे हिसाब सां प्रोग्राम में जेको आहिनि ॻाल्हाइनि, त इहो ईज़ी रहंदो तव्हांजे लाइ बि ऐं मुंहिंजे लाइ बि, ऐं तव्हांजी सुठी ॻाल्हि ॿोल बि थी वेंदी। सो जेकॾहिं तव्हां ईअं ई तव्हांखे ख़बर न आहे प्रोग्राम छा आहे, प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे, प्रोग्राम में असांखे छा ॻाल्हाइणो, कॉल कंदव त तव्हांखे प्रॉब्लम थींदी, मूंखे बि तव्हां सां ॻाल्हाइण में प्रॉब्लम थींदी। सो कॉल त शामिलु कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु किथां? राशिद चांडियो फ्राम वारे खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हां सभिनी जी? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हांजो ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, मुंहिंजी टीम बिल्कुलु ठीकु ठाक आहे, ऐं तव्हांखे बि प्रोग्राम में असां वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक जेको आहे उहो तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु ॿुधो आहे। थैंक यू वेरी मच। टॉपिक त हाणे कहिड़ी बेवफ़ा जूं वेही जेको आहे सो गिलाऊं कयूं, पाण ई हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो क़दुरु थींदुसि। अलाह पोइ बि मथो आहे, अलाह जो जेको आहे असांजूं दुआऊं अथसि हमेशह ख़ुशि हुजनि बसि। अच्छा, ज़बरदस्त जी, माशाल्लाह, तव्हां त जान ई छॾाए छॾी पंहिंजी। असां जान काॾो छॾाई अथऊं, जान बि त कोन था छॾे सघूं न। हा, इहो त आहे, बिल्कुलु सही था चओ तव्हां। अच्छा, मां बेवफ़ा त तव्हांखे हिकिड़ो कलाम ॿुधाईंदुमि। हा हा, ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो।
वफ़ाउनि जे बदिले दगाउनि जा तोहफ़ा मुहबत में ॾेई वई सज़ाउनि जा तोहफ़ा वफ़ाउनि जे बदिले दगाउनि जा तोहफ़ा मुहबत में ॾेई वई सज़ाउनि जा तोहफ़ा मुक़दर में रोवण लिखी वे पिरी हयाती बणाए दुखी वे पिरी हयाती बणाए दुखी वे पिरी ड्रहल ज़िंदगीअ खे संवारियां बि कीअं मां अखियुनि वारो पाणी बीहारियां बि कीअं मां उजारे हयाती सुखी वे पिरी हयाती बणाए दुखी वे पिरी दिली दर्द जी का दवा को न थींदी छिनण वारे खां का वफ़ा को न थींदी ॾेखारे पंहिंजी बेरुखी वे पिरी हयाती बणाए दुखी वे पिरी हयाती बणाए दुखी वे पिरी राशिद चांडे के सज़ाऊं न ॾिया सचे प्यार ते ही गिलाऊं न ॾिया राशिद चांडे के सज़ाऊं न ॾिया सचे प्यार ते ही गिलाऊं व्यूअर इहो आहे असांजा कॉलर माशाल्लाह तमामु सुठा कॉलर हुया ऐं तमामु सुठो हुननि ॻाल्हायो बि पर गाने खां हुनजो गानो ॿुधण में ईअं पियो लॻियो त प्रोग्राम ख़तमु थी वेंदो वेल तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए थैंक यू सो मच फॉर कॉलिंग कॉल आहे शामिल था कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम भेण याली मदद मौला अली मदद अदा केरे किथां कॉल कई आहे दी अंसार खोसरो ॻाल्हायां गुलशन नदी आसपास मां कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे तमामु सुठो छो पियो हले तुंहिंजो ॾिसूं पिया थैंक यू सो मच वरी महिरबानी अव्हांजी अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे जीअं दी अॼोको सुवाल इहो आहे त माना के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि माना पैसे जी लालच में अची वेंदा आहिनि के माण्हू वरी सुठा हूंदा आहिनि मोहबत खे निभाईंदा आहिनि जेको प्यार सचे सां अच्छा जीअं दी चलो जी ठीकु आहे बिल्कुलु तव्हांजी राय शामिल कईसीं को गानो ॿुधाइणु चाहींदव हा गानो ॿुधाईंदुमि ॿुधायो ओ नवाब शाह वार न चयो हू तोखे ॻाल्हाए पियो साम्हूं वेही तूं ॻाल्हाए पोयां गिलाऊं न कर तूं दौड़ वार न चयो हू तोखे ॻाल्हाए पियो कराची वार न चयो हू तोखे ॻाल्हाए पियो साम्हूं वेही तूं ॻाल्हाए पोयां गिलाऊं न कर तूं माण्हू मूं ते तूं न खिलाए पोयां गिलाऊं न कर तूं जोड़ीअ वार न चयो हू तोखे ॻाल्हाए पियो सखर वार न चयो हू तोखे ॻाल्हाए पियो साम्हूं वेही तूं ॻाल्हाए पोयां गिलाऊं न कर तूं जीअं थी वाह 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 छा ॻाल्हि आहे तव्हांजी डेडिकेट करणु चाहींदव ॾिसनि पिया गुफ्तार खोसो ज़मीर खोसो उबदार खोसो आल कालर चुके पंहिंजा ॾिसनि पिया सभिनि खे ओके खुदा हाफ़िज़ ओके जी खुदा हाफ़िज़ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग व्यूअर्स प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू टाइम थी वियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त वठंदा ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं मूं सोचियो पियो त तव्हांखे को सुठो गानो ॿुधायां पर मां थोरो पाण प्रैक्टिस कयां पोइ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि छो जो मां चाहींदी माण्हू थोरो ॻाए पर सुठो ॻाए अहिड़ो ॻाए जो मतिलबु थोरो सम्झ में बि अचे ऐं जंहिं वीचारे ॻायो आहे हुनखे ॾुख न थिए त अलाए छा ॻाए वेही रहियो माण्हू सो मां कोशिशि कंदी आहियां पर थोरो ॻायां पर थोरो सुठो ॻायां सो हींअर मां थोरी प्रैक्टिस कंदमि पोइ ज़रूरु तव्हांखे को गानो ॿुधाईंदमि तेसि ताईं तव्हां बि मूंखे मां सिलेक्ट त करे छॾियो आहे कहिड़ो गानो ॻाइणो आहे पर तव्हां बि सजेस्ट करे सघो था त मां कहिड़ो गानो तव्हांजे लाइ ॻायां मां कोशिशि कंदमि ॻाइण जी ऐं टॉपिक बि तव्हां ॿुधो आहे कॉल था शामिल कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम जी अदा कहिड़ी किथां शहबाज खोसो नवाज़ शाह मां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो
दुआ लॻी पिया मौला जा लाखे सां तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? बिल्कुलु ॿुधो आहे टॉपिक छा चवणु चाहींदो? बसि अॼु मोहबत में सचाई न आहे अदी मोहब्बत में सच्चाई न आहे न दी इहो तव्हां कीअं फील कयो? मोहबत करे थो वरी बि धोखो ॾे थो धोखो ॾे थो? जी बिल्कुलु ॾे थो वाह जी वाह ज़बरदस्त। वरी बि जेको आहे जो इंसान खे पाण खे सोचणु खपे थो जो इंसान पाण सुठो आहे त हुनखे धोखो न बि मिलंदो आहे पर ज़मानो अहिड़ो हली रहियो आहे ज़मानो अहिड़ो हली रहियो आहे जो मतिलबु मोहब्बत में जेतर धोखो न ॾींदो तेतर हुनखे लॻंदो त मुंहिंजी ज़िंदगी अणपूरी आहे न। सही ॻाल्हि आहे बसि कंहिंजी न कंहिंजी ग़रीब आशिक जी ज़िंदगी तबाह कंदा आहिनि अॼुकल्ह महबूब ऐं हाय 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 छा ॻाल्हि आहे जी ज़बरदस्त तमामु बहितरीनु अच्छा को गानो ॿुधाइणु चाहींदो? जी बिल्कुलु गानो ॿुधाईंदासीं ॿुधायो। जॾहिं खकया थी रुसामा ओ कारो वॻो लहे नथो थी ॾुख बि टंग विया असामा ओ कारो वॻो लहे नथो तूं जे अचण जी उमेद ई न आहे अब्दुल खालिक ई दई न आहे मोटी अच त चांदिया जियामा ओ कारो वॻो लहे नथो थी ॾुख बि टंग विया असामा ओ कारो वॻो लहे नथो जी दी डेडिकेट करणु चाहींदो? बिल्कुलु डेडिकेशन कंदासीं असांजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे दी नंढड़ी रिक्वेस्ट बिल्कुलु ॿुधायो। जोगी जलाल जो गानो ॿुधाईंदो तव्हांजी महिरबानी थींदी। कंहिंजो गानो? जोगी जलाल। ओके जी लाइब्रेरी में अवेलेबल हुयो त बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर मतिलबु इहो छो आहे ईअं मूंखे सम्झ न ईंदो त मोहब्बत ऐं हुन में धोखो लाज़मी छो आहे। जेतर मोहब्बत में धोखो न मिले या मोहब्बत अधूरी न रहे त पोइ इहो छो आहे हिन दुनिया में ईअं न हुजणु खपे। माण्हू मोहब्बत करे थो त सचाई सां करे मोहब्बत करे थो त लॉन्ग टाइम करे मोहब्बत करे थो त उनखे छा चवंदा आहिनि निभाइण जी बि पंहिंजे अंदरि पावर रखे ऐं मोहब्बत करे थो त उन में बर्दाश्त करण जी बि पावर रखे ऐं मोहब्बत जेकॾहिं उहो करे थो त उन में कुझु दरगुज़र करण जी बि पावर रखे। मोहब्बत हिकिड़ो नंढड़ो जुमिलो आहे पर इन मोहब्बत में इलाही शयुनि जी रिक्वायरमेंट हूंदी आहे इलाही शयुनि जी ज़रूरत आहे जेका असांखे अप्लाई करणी आहे पंहिंजी ज़िंदगी में। माण्हू सम्झंदा आहिनि त मोहब्बत आहे ओके जी मोहब्बत आहे थी वई। मोहब्बत में जेकी शयूं तव्हांखे करणियूं आहिनि उनजी त तव्हांखे शायदि ख़बर ई न आहे। जंहिं ॾींहुं इंसान खे ख़बर पइजी वई त मोहब्बत में असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो सेक्रीफाइस करिणो पवंदो आहे मोहब्बत में कहिड़ियूं शयूं असांखे शामिलु करणियूं पवंदियूं आहिनि तेतर शायदि मोहब्बत खे कोई करे न सघे सही तरीक़े सां। ऐं कॉल बि शामिलु कयूं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अजमीरन कीअं आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे? आदि मां सजाद हसन ॻाल्हायां थो कराची खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आदि तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजूं दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी अॼु टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? अदी असल में मसलो ये है जो माण्हू चवंदा आहिनि त अॼुकल्ह सची मोहबत न आहे कंहिं में सची मोहबत न आहे पर मां चवां थो सचे माण्हू सां मोहबत कयो तव्हांखे ख़बर पवंदी सची मोहबत आहे या न आहे। अच्छा इहे सभु अफ़वाऊं आहिनि त अॼुकल्ह मोहबत न आहे कूड़ी मोहबत आहे धोखेबाज़ी आहे छा आहे ईअं कुझु बि न आहे। तव्हां हा मोहबत सची आहे माण्हू कूड़ा आहिनि। मोहब्बत छा आहे? तव्हां माण्हू जेके आहिनि अड़जनी कूड़े माण्हू सां तव्हां सचे माण्हू सां मोहबत कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त मोहबत सची आहे या न आहे। बाक़ी मजबूरियूं हूंदियूं आहिनि कंहिं माण्हू खे हुन मजबूरी खे माण्हू हुन बेवफ़ाई जो नालो ॾेई छॾींदा आहिनि। माण्हू मोहबत में चवंदा आहिनि मोहबत अंधी हूंदी आहे त माण्हू खे ख़बर न पवंदो आहे कंहिंजी मजबूरी हूंदी आहे कंहिं छा हूंदो आहे न मजबूरी खे माण्हू बेवफ़ाई जो नालो ॾेई छॾींदा आहिनि। पर को सम्झण वारो हुजे सचो आशिक़ हूंदो त उहो ज़रूरु सम्झंदो त हुनजी का मजबूरी हूंदी काई वजह हूंदी। ओहो ज़बरदस्त जी ज़बरदस्त तमामु बहितरीनु माशाल्लाह। कोई गानो तव्हां ॿुधाइणु चाहींदव? जी जी गानो ॿुधाईंदासीं। ओके ॿुधायो। जिते दिल फाथल हूंदी आहे उते सिर झुकियल हूंदो आहे। जिते दिल फाथल हूंदी आहे उते सिर झुकियल हूंदो आहे। महबूब जे माननि अॻियां महबूब जे माननि अॻियां आशिक़ मोल हूंदो आहे। जिते
दिल फाथल हूंदी आ उते सिर झुकियल हूंदो आहे जिते दिल फाथल हूंदी आ उते सिर झुकियल हूंदो आ महबूब जे माणनि अॻियां महबूब जे माणनि अॻियां आशिक मोल हूंदो आ जिते आए हाय जी ज़बरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन अंदाज तव्हांजो डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे इहो गानो असांजी बदी में मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि बदीन वारनि जो नाम कंदुमि जी अदा बदीन शहर में मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि उन्हनि जे नाले कंदुमि वधी ओके जी डेडिकेट कंदासीं थैंक यू सो मच महिरबानी व्यूअर्स प्रोग्राम खे रखंदासीं जारी टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनि इंजॉय बि कयो हूंदो माशाल्लाह अहमद मुग़ल जी आवाज़ में इहो गानो हुयो ऐं अॼोको जेको टॉपिक आहे उहो बि असांजो आहे मोहब्बत ते त मोहब्बत जेको आहे कॉल त शामिल कयो प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम हेलो तो वधी नीलम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अदा मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां तव्हां कहिड़े किथां कॉल कई आहे हुसन ते मरण वारा वफ़ा न आहिनि कंदा हुसन ते मरण वारा वफ़ा न आहिनि कंदा रखम ॾेई पर दवा न आहिनि कंदा मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां आहा ज़बरदस्त मीर मोहम्मद मुगेरी साहब कीअं आहियो तव्हां ठीकु ठाकु आहियो अल्लाह पाक जा महिरबानी वधी तव्हां कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां ऐं दुआऊं आहिनि तव्हांजो प्रोग्राम में तव्हांखे बि चऊं था वेलकम अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी बिल्कुलु मूं टॉपिक ॿुधो आहे टॉपिक तमामु ज़बरदस्त आहे जेको आहे त मोहबत कजे सचे दिलि सां ऐं सचे रूह सां मोहबत कजे त काफ़ी कॉलरनि चयो आहे त मोहबत में वफ़ायूं आहिनि जुदायूं आहिनि अगरि माण्हू पाण में कोताहियूं हूंदा त पोइ ॿिए खे चवण में जेको आहे न अॼु देरि न आहिनि कंदा माण्हू अच्छा जी माना मोहबत उहो माण्हू करे जेको सचो मोहबत हूंदो आहे माना उहो हुनजी जेको आहे न भली क़यामत ताईं हुनजो मोहबत ज़िंदा हूंदो आहे जेको आहे त माना बेवफ़ाई हुन में बिल्कुलु न हूंदो आहे जी बेवफ़ाई बिल्कुलु न हूंदी आहे पर जेकॾहिं ईअं थिए त तव्हां ॿिनि कंहिं ॿ पर्सन्स जे विच में प्यार ऐं मोहबत आहे पर हिकिड़ो पर्सन जेको आहे उहा अहमियत जेका शुरू में हुई उहा इम्पोर्टेंस जेका शुरू में शुरू वारी मोहबत में उहा जेकॾहिं ख़तमु थी वञे त पोइ उन सिचुएशन में असांखे उन छा करणु खपे जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे हुनजो जेको आहे त साथ छॾींदासीं त अञा जेको आहे त पंहिंजी मोहबत ख़राबु थी वेंदो ऐं उनखे बेवफ़ाई जो जेको आहे त नालो अची वेंदो 1% घटि थियो आहे त उनखे ओहिड़ो प्यारु ईंदो 1% खां 2% मथे जेको अची थी वेंदो मोहबत अञा बि ओके जी ठीकु आहे शामिल कईसीं तव्हांजी राय माशाल्लाह तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो प्रोग्राम में अॼोके टॉपिक ते को गानो ॿुधाइणु चाहींदो जी अॼु गानो ॿुधाईंदुमि ॿुधायो ऐं सिमाद सनावाला खे खोड़ सारा सलाम ऐं उनखे उनजे नाम कंदुमि हीउ गानो ओके जी बिल्कुलु ॿुधायो दिल बदली करे ॾे डॉक्टर मूंखे तंग थी करे दिल बदली करे ॾे डॉक्टर मूंखे तंग थी करे सारो जग सुतो पियो आहे सारो जग सुतो पियो आहे निंड मूं फिटियल आहे दिल बदली करे ॾे डॉक्टर मूंखे तंग थी करे वाह जी वाह ज़बरदस्त थैंक यू सो मच मिस्टर मीर मोहम्मद मुगेरी साहब तव्हांजी कॉल शामिल कईसीं थैंक यू सो मच फॉर कॉलिंग व्यूअर्स इहो हुया असांजा कॉलर मीर मोहम्मद मुगेरी असांजा रेगुलर कॉलर आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त मोहब्बत में जेको आहे तव्हां सचे माण्हू सां कयो ऐं सची मोहब्बत कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे हुतां इग्नोरेंस मिले थी ऐं जेकॾहिं तव्हांखे कॉल आहे ओके जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी छा हाल आहे अदा बिल्कुलु ठीकु ठाकु कहिड़ी किथां कॉल कई आहे अदी मां बिलाल चांडियो कराची खां थो ॻाल्हायां कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो अलहमदुलिल्लाह शुक्र आहे प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे टॉपिक अॼोको तव्हां ॿुधो आहे हाँ बिल्कुलु ॿुधूं था जीअं तव्हां शुरू थियो आहे तीअं ॿुधूं था मसो नंबर लॻो आहे मसे नंबर लॻो आहे छा चवणु चाहींदो टॉपिक जे बारे में अदी मोहबत जेकी आहे सो पहिरीं ॻाल्हि त सची मोहबत हिकिड़े इंसान सां ई कबी आहे ठीकु आहे न जी जी
उहा अगरि मोहबत हलंदी रहंदी आहे, अगरि उन में हिकिड़ो माण्हू अगरि फॉल्ट खाईंदो कंहिं ॿिए सां तालुक रखंदो आहे त पोइ मोहबत हमेशह जे लाइ टुटी ईंदी आहे। बिल्कुलु पर ईअं आहे। अॼुकल्ह जेकी मोहबत हले थी जीअं सॼो धोखो आहे, फ्रॉड आहे, लालच आहे, बसि मोहबत आहे ई कोन। मोहब्बत आहे ई कोन, बिल्कुलु जी। ओके, सही था चओ तव्हां, ऐं मां मुतफ़िक़ आहियां तव्हांजी हिन ॻाल्हि तां। पर मोहब्बत बि असांजे हथ में आहे त असां उनखे कीअं सचाई सां था कयूं, कीअं सचाई तरीक़े सां असां उनखे निभायूं था। वेल, इहो बि हिकिड़ो टॉपिक अलॻि ई आहे, इनखे बि कंहिं ॾींहुं प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। कोई गानो ॿुधाईंदा तव्हां? हा बिल्कुलु, ॿुधायो। सजण ते सबब तो जुदा थी वियो आहे, कसे दिल पिरी बेवफा थी वियो आहे, सजण ते सबब तो जुदा थी वियो आहे, जुदा थी वियो आहे। रुसण लाइ जानी बहाना ते ॻोल्ही, रुसण लाइ जानी बहाना ते ॻोल्ही, सनम संग दिल तो जुदा थी वियो, कसे दिल पिरी बेवफा थी वियो आहे, सजण ते सबब तो जुदा थी वियो आहे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदो कंहिं खे? अभी तव्हांखे कंदासीं, डायरेक्टर साहब खे कंदासीं जंहिं असांजी कॉल खई आहे। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, इहो असांजो कॉलर प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो त ब्रेक खां पोइ। इश्क लगई त पोइ पुछंदो साईं, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, थी अकेलो संसार में, धक लॻई त पोइ पुछंदो साईं, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, इश्क लॻई त पोइ पुछंदो साईं, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार, ऐं गानो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। सो इंसान खे जेको आहे, जेकॾहिं कंहिं शइ जो शौक़ु आहे, मां इहो ई चवंदी आहियां त उनखे उहो शौक़ु पूरो करणु खपे। कॾहिं बि तव्हां इहो न सोचींदा कयो त तव्हां नथा करे सघो या तव्हां खां न थी सघंदो, ऐं तव्हां पंहिंजी ख़्वाहिश ऐं पंहिंजे शौक़ु खे तव्हां पंहिंजे दिलि में ई मारे छॾियो। तव्हां पंहिंजो शौक़ु पूरो कयो। दुनिया आहे, छॾो, दुनिया त उअं ई बि ॻाल्हाईंदी आहे, दुनिया त उअं ई बि कुझु न कुझु चवंदी आहे, पर तव्हांखे पंहिंजो शौक़ु ज़रूरु पूरो करिणो आहे। सो कॉल ते शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम जी। अदा केरु किथां? दरगाह सखी जामदातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी भेण तमामु ख़ुशि आहियो, पूरी टीम ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं टीम बि बिल्कुलु ठीकु ठाक आहे। ऐं अच्छा, सखी ॼाम दातार जेके मां असांखे जंहिं कॉल कई हुई, माशाल्लाह उहे मुंहिंजा पहिरियां मां हिकिड़ो प्रोग्राम कंदी हुअमि धरती टीवी ते ई, त उनजा रेगुलर कॉलर हुया। ऐं काफ़ी टाइम खां पोइ जॾहिं मां हे प्रोग्राम शुरू कयो त उन में अॼु फर्स्ट टाइम उन्हनि कॉल कई। शायदि नेटवर्क जी वजह सां जेको आहे सो उन्हनि जी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। त नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, तव्हां ॿीहर कॉल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिल थी सघो था। माशाल्लाह तमामु सुठा कॉलर आहिनि। शामिल था कयूं कॉल। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु किथां? सईद अहमद सोलंकी पियो ॻाल्हायां, खारू शहर। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿिया ख़ुशि आहियो? केरु आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजी दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी, अभी न ॿुधाइजो, असल में टीवी खां थोरो साइड ते आहियूं। अच्छा, फर्स्ट टाइम कॉल कई आहे। अच्छा, टॉपिक इहो आहे त जॾहिं मोहबत में तव्हांखे फील थियणु लॻे, जॾहिं तव्हांखे कंहिं सां मोहबत आहे ऐं पोइ उन में तव्हांखे जेको आहे तव्हांखे इग्नोरेंस थी मिले या उहा अहमियत नथी मिले, त उन सिचुएशन में असांखे छा करणु खपे? ज़ाहिरी आहे, जंहिंसां मोहबत हूंदी आहे उहा न मिलंदी आहे त ज़ाहिरी आहे अजीब माण्हू लॻंदो आहे। बिल्कुलु जेका माना
परेशान थी वेंदो आहे, अजीब अजीब लॻंदो आहे। अजीब अजीब लॻंदो आहे। ओके जी, कोई गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में? जी जी ॿुधायो। मूंखे जान जान चई थो मन ॾाढो तूं वणी थो, मूंखे जान जान चई थो मन ॾाढो तूं वणी थो, मूंखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणी थो, मूंखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणी थो। अभी बस ज़बरदस्त जी, डेडिकेट करणु चाहींदो? बस मुंहिंजो आहे नंढड़ो आहे जेको आहे सो मुश्ताक इमन सोलंकी ऐं फैज़ान अली सोलंकी ऐं मुंहिंजी पूरी फैमिली खे। ओके, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल था। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स, प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम ते हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां ॾिसो ऐं सम्झंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन गानो तुफ़ैल ख़ान संजराणी जी आवाज़ में तव्हां ॿुधो। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तमामु सुठो गानो हुयो। वेल, मोहब्बत 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 अॼु जेको आहे सो मोहब्बत अॼु असांजो टॉपिक न आहे। टॉपिक असांजो त मोहब्बत जे अंदरि जेके शयूं थींदियूं आहिनि, छो जो मोहब्बत हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें जेतिरो ॻाल्हायो वञे ओतिरो घटि आहे। सो अॼु असां मोहब्बत जे हिकिड़े नंढड़े पार्ट खे पिक कयोसीं, हुन ते ॻाल्हायोसीं। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी अदी नीलम छा हाल आहे? ठीक ठाक आहियो भेण? अदा मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो दुआऊं आहिनि। तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे? अदी गुल मोहम्मद रिंद फराम बदीन भेण। फ्रॉम बदीन जी, ज़बरदस्त। तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। ठीक ठाक आहियो तव्हां? जी अदी बिल्कुलु ठीक ठाक। सभ खां पहिरियां अदी तव्हांजी पूरी टीम, डायरेक्टर खैर मोहम्मद साहब, सभिनी खे अस्सलाम वालेकुम चवंदुसि। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांजा सलाम पता असांजी सॼी टीम खे। अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु भेण, ॿुधो आहे। मोहब्बत जी, छा चवणु चाहींदो मोहब्बत जे बारे में? अदी मोहब्बत जेको अल्फाज़ आहे उहो हिकिड़ो ई अल्फाज़ आहे। मोहब्बत मोहब्बत आहे, पर मोहब्बत करण वारा जेके आहिनि अगरि उहे गदार न हुजनि, सही हुजनि, त कॾहिं बि मोहब्बत जेको लफ़्ज़ आहे इहो ख़राब त आहे ई कोन अदी ऑलरेडी। ठीकु आहे जी, इहो त बिल्कुलु मोहब्बत हिकिड़ो तमामु सुठो अहसासु आहे, तमामु सुठी शइ आहे। मोहब्बत इंसान खे करणु खपे, पर मोहब्बत में जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त जंहिं इंसान सां तव्हां मोहब्बत कयो था उन जी अहमियत, तव्हांजी अहमियत उन जी नज़र में कुझु बि न आहे ऐं तव्हांखे उहो इग्नोर थो करे या तव्हांजी इम्पोर्टेंस उन जी नज़र में न आहे, त पोइ उन सिचुएशन में असांखे उन मोहब्बत खे कंटिन्यू रखणु खपे, इंतज़ारु करणु खपे या छॾे ॾियणु खपे? छॾणु खपे अदी, पोइ छॾणु खपे। जी बिल्कुलु, अगरि जेकर अहमियत ई न आहे त पोइ छॾणु खपे। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। अहमियत न आहे, ज़ाहिर आहे हर इंसान खे अहमियत जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जेकॾहिं उहा ई न आहे त पोइ कहिड़ो फ़ाइदो रिलेशनशिप जो। ठीकु आहे जी, राय तव्हांजी शामिल कईसीं असां। कोई गानो ख़ूबसूरत तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो? जी अदी कोशिशि कंदासीं, बिल्कुलु। ॿुधायो। 14वीं का चांद हो या आफ़ताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। 14वीं का चांद हो या आफ़ताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। 14वीं का चांद हो, जुल्फे हैं जैसे चेहरे पे बादल झुके हुए, आंखें हैं जैसे महके प्याले भरे हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो। 14वीं का चांद। जी अदी। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी अदी बिल्कुलु। जेके हिन वक़्तु अखियूं ॾिसनि पियूं सभिनी भेनरनि भाइरनि खे
ऐं असांजे डायरेक्टर साहब के बाकी जेकी टीम सभिनी खे अदी ओके जी, डेडिकेट कंदासीं, पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर गुल मोहम्मद रिन साहब फ्रॉम बदीन, असांजा रेगुलर कॉलर आहिनि, तमामु सुठा कॉलर बि आहिनि। ऐं जेको आहे उन्हनि टॉपिक ते इहो ई ॻाल्हायो त मोहब्बत हिकु तमामु सुठो जुमिलो आहे। बिल्कुलु मोहब्बत खां त असां डिनाई नथा कयूं त मोहब्बत ग़लति शइ आहे। मोहब्बत करण वारो इंसानु जेको आहे जेकॾहिं सही न आहे त उहो इंसानु ग़लति आहे, मोहब्बत ग़लति न आहे। इलाही अहिड़ियूं मिसालूं आहिनि जंहिं मोहब्बत खे अॼु ॾींहुं क़ाइमु रखियो आहे, जंहिंजी मोहब्बत जेको आहे पाक साफ़ रही आहे। सो तव्हां इन मोहब्बत जे जुमिले खे ग़लति न चओ, मोहब्बत करण वारे इंसान खे चई सघो था। तव्हां कॉल त शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हैं नीला? मैं बिल्कुल ठीक ठाक। फिरोज़ा, आप कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ और माशाल्लाह बहुत प्यारी लग रही हैं आज। थैंक यू सो वेरी मच, आपका बहुत बहुत शुक्रिया। आप मुझे जैसे ही कॉल करती हैं मेरी दिल खुश कर देती है मेरी तारीफ करके। कैसी हैं आप? ठीक ठाक है? करती हूँ, बिल्कुल ठीक करती हूँ। और मैं टॉपिक के हवाले से कहूँगी कि मैंने लोगों को मोहब्बत पर लिखते देखा है, मोहब्बत पर बहस करते देखा है, मोहब्बत के लिए लड़ते देखा है, मगर मोहब्बत निभाते नहीं देखा। कभी भी किसी इंसान की तरफ से अपनी नाकदरी पर ना कोड़ना, क्योंकि कदरों कीमत का तायुन हमेशा वक्त करता है और दर्जात ऊपर मुतय्यन होते हैं। अगर इंसानी रवैयों में उलझोगे तो जिंदगी भर उलझ कर रह जाओगे। बस ऐब और गैब के जानने वाले के साथ अपने मामला सुलझाए रखो, सारी उलझने और मसाइल दूर हो जाएंगे। राब्ते बता देते हैं कि दिल में कितनी कदर है, कहने को तो सभी अपने होते हैं। मोहब्बत टूट जाए तो उसे बाहों में भर लेना, बहुत ही पास करके तुम उसे जाने नहीं देना। दिलों के मामलों में तो खताएं हो ही जाती हैं, तुम इन खताओं को बहाना मत बना लेना। मोहब्बत टूट जाए तो उसे जल्दी मना लेना। क्या बात है आपकी फिरोज़ा, और एक कमाल का बोलती हैं आप। थैंक यू। और एक गाना आपके नाम। जी जी सुनाइए। शाम और तेरा नाम दोनों कितने मिलते जुलते हैं, तेरा नाम नहीं लूंगी, बस तुझको शाम कहूंगी। ये जो तेरी आंखें सोचती रहती हैं, जाने किसके सपने देखती रहती हैं, मैं इन पर गीत लिखूंगी। ये शाम और तेरा नाम दोनों मिलते जुलते हैं, तेरा नाम नहीं लूंगी, बस तुझको शाम। वाह जी वाह, ज़बरदस्त। व्यूअर्स, तमामु बहितरीन असांजी कॉलर फिरोज़ा। टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां बि ॾिसो ऐं असां ॾिसांसीं। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन गानो मैशअप हुयो। बल्कि तमामु बहितरीन असांजा जेतिरा बि ट्रेडिशनल सॉन्ग्स आहिनि उन्हनि जो मैशअप यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, इंजॉय बि कयो हूंदो तव्हां। ऐं अॼोको टॉपिक जेको आहे उहो मोहब्बत ते न आहे, मोहब्बत ते वरी कॾहिं ॻाल्हाईंदासीं। अॼोको टॉपिक हुयो तव्हांजी ज़िंदगी में अहमियत उन इंसान सां जंहिंसां तव्हां प्यार कयो था, जंहिंखे तव्हां जंहिंसां तव्हां पंहिंजी फीलिंग्स शेयर कयो था, जंहिंसां तव्हां पंहिंजी हर शइ शेयर कयो था। प्यार जंहिंसां तव्हां कंदा आहियो त शायदि उहो ई तव्हांजो सभु कुझु हूंदो आहे। शायदि छा बल्कि 100% उहो ई तव्हांजो सभु कुझु हूंदो आहे। तव्हांजो दोस्त, तव्हांजो बेस्ट फ्रेंड, तव्हांजो ईच एंड एवरीथिंग उहो तव्हांजो हूंदो आहे। पर उन इंसान जी नज़र में तव्हांजी छा अहमियत आहे, तव्हांजी छा वैल्यू आहे, तव्हांजी छा इज़त आहे, तव्हांजी छा जॻह आहे, तव्हांजो छा मर्तबो आहे उन इंसान जी ज़िंदगी में, इहो बि हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे। छो जो ईअं न आहे हूंदो त असां मोहब्बत जंहिंसां कयूं था ख़ुशि थी वञूं त न, असांखे मोहब्बत थी वई आहे, असां कंहिंसां मोहब्बत था कयूं। तव्हां जिथे मोहब्बत ॾियो था उन खां बेटर आहे तव्हां उन जे बारे में बि ख़बर हुजे त उहो तव्हांखे अॻियां छा थो ॾिए। हमेशह कोशिशि कयो
ख़ैर इहो मां तव्हांखे ॿुधाईंदमि यकीनन हिन ॻाल्हि ते बि थोरो अञा वधीक ॻाल्हाईंदासीं पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां कंहिं सां मुहबत कयो था त उन में तव्हांजी सचाई ज़रूरी आहे, तव्हांजी सिंसियरिटी ज़रूरी आहे, तव्हांजो टाइम ज़रूरी आहे, तव्हांजी इम्पोर्टेंस ज़रूरी आहे, तव्हांजी अहमियत ज़रूरी आहे। इलाही शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ज़रूरी हूंदियूं आहिनि, चवण में त नंढड़ियूं हूंदियूं आहिनि पर उन्हनि में वधीक जेको आहे सो तव्हांखे अहमियत जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। सो कोशिशि कयो त जिथे तव्हां मुहबत ॾियो था उतां तव्हांखे रिस्पॉन्स सुठो नथो मिले त तव्हां उहा मुहबत उन इंसान खे ॾियो जेको उन जे क़ाबिल आहे, जेको उन प्यार जे वाक़ई हक़दार आहे, उनखे तव्हां उहा मुहबत ॾियो। पंहिंजी मुहबत कंहिं ग़लति माण्हू ते वेस्ट न कयो। सो इहो हुयो अॼोको प्रोग्राम, इहो हुयो असांजो टॉपिक। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, कुझु घणो संजीदा थी असां यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं नए प्रोग्राम, नए टॉपिक ऐं नई ॻाल्हियुनि सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।